पी एम एल एन ऐं MQM जेको आहे उन जो सिंध दुश्मन ऐं सिंधी दुश्मन। सिंध दुश्मन इन करे त सिंध खे एडमिनिस्ट्रेटिव यूनिट ठाहिण लाइ एग्रीमेंट करणु, ऐं जॾहिं सिंध में वधीक एडमिनिस्ट्रेटिव यूनिट जी ॻाल्हि करे त सौ सिधो MQM करे त माना सिंध सां सिंध दुश्मन इन करे त खोड़ अहिड़ा इशूज़ आहिनि जंहिंमें जॉब्स में, डोमिसाइल्स में ऐं ॿियनि में त चवनि त सरकार न पर MQM चेक कंदी, माना हिन जी जॉइंट कमेटी जेका त ही किथां जो फेक डोमिसाइल आहिनि। जॾहिं त कराची असांजो दारुल हुकूमत आहे, हू सिर्फ़ु डिवीज़न न आहे कराची, ॿियूं डिवीज़नूं आहिनि सिंध जूं, ऐं दारुल हुकूमत में हर ज़िले जो ऐं हर डिवीज़न जो हक़ु हूंदो आहे, उते जी ज़मीन ते, उते जी शिफ्टिंग ते, उते जे वेंदे डोमिसाइल ताईं। जीअं इस्लामाबाद में जीअं कानून आहे, इस्लामाबाद दारुल हुकूमत आहे, उते सभिनी सूबनि जूं जॉब्स हूंदियूं आहिनि, रहाइश हूंदियूं आहिनि। पर ही एथनिक बुनियादनि ते जेका 20 साल अॻे क़त्ल गारित थी ऐं डिवीज़न हुई, उनखे वरी बुनियाद ते सिर्फ़ु पंहिंजे सियासी मक़ासिद हासिल करण लाइ सिंध दुश्मन ऐं सिंधी दुश्मन ठाह कयो आहे। असां हिनखे रद्द करियूं था। बाक़ी ॿिया नंढा नुक़्ता आहिनि जंहिंमें आहे त डेवलपमेंट कंदासूं, शहर जी तरक़ी थींदी, ॿी थींदी, उहा त असीं सभु कुझु शयूं, सॼी सिंध तरक़ी करे, कराची जी ट्रांसपोर्ट सुठी थिए, यूनिवर्सिटियूं 2 न ठहनि, 10 ठहनि, उन ते इख़्तिलाफ़ु कोन्हे। पर बुनियादी तौर ते ही इंतिहाई ख़राबु आहे। असांजो हिन ते चवण इहो आहे, असां हिनखे मुकमल तौर ते रद्द करियूं था। 2012 में जेको ॿिटो बल्दियाती निज़ाम जेको आंदो हो, उन खां बि तमामु वधीक ख़राबु आहे। जेकॾहिं एक क़िस्म जूं अमेंडमेंट्स आंदियूं वयूं, जेकॾहिं हीअं त जेकॾहिं अमेंडमेंट्स आंदियूं वयूं त असीं हिन जे ख़िलाफ़ु इन जो घिराव कंदासूं असेंबली जो। भाई मुतासिर जे तव्हां बि हाणे विया फरीदाबाद जे भरिसां फेज़मा में चालीहो में, तव्हां हुते ॾिठो त न DC पतो आहे, न कोई चूंडियल नुमाइंदो पतो आहे, खुलियल आसमान बेयारो मददगार वेठा आहिनि, तव्हां इन जे बारे में छा चवंदो? पर हिते जो 15 सालनि खां पोइ जेका हुकुमरानी आहे उन जो इज़हार थिए थो। ही जेके हंगामी हालात थींदा आहिनि, जंहिंमें का बि अहिड़ी हादसा या ॿिया थींदा आहिनि, इन्हनि में मुल्क जो सॼो नेटवर्क ठहियलु हूंदो आहे। भले माण्हू को ॿुॾो बाहि ॿरी या ॿिया, डिप्टी कमिश्नर पहिरीं मूव कंदो आहे, उन खां पोइ सॼी मशीनरी, पोइ कमिश्नर, पोइ सिंध गवर्नमेंट सॼी ऑपरेशनल थींदी आहे। पर 18 कलाकनि खां पोइ बि को बि ऑफिसर कोन पहुतो। न सिर्फ़ु उते जा अवामी नुमाइंदा तक़रीबन, मूं पुछा कई उते, अधु कलाक खां मथे पंध ते कोन हुआ, उहो या उन जे ख़ानदान मां कोन पहुतो। जंहिंजे करे माण्हू कल्ह राति खां वठी बुख ते ऐं बिना छांव जे उस ते ऐं सवें माल सड़ियो पियो हो, पखी, मेंहूं, ॻऊं, ॿकरियूं सभु सड़ियूं पियूं हुयूं। ॿार 8 सिधा सड़िया कोयलो थिया पिया हुआ, ॿिया अञा कढण जी पिए कोशिशि कयूं, जिन जूं छितियूं किरी ऐं ॿार थिया। आउं चवंदो त ही छाजे लाइ डिस्ट्रिक्ट इंतिज़ामिया आहिनि या हुकुमरानी, छो त अक्सरियत जो सॼो करप्शन ऐं नाअहली आहे, उनजो इहो इज़हार आहे जेको असांखे फैज़मा में चांडे चूंडनि जी तयारियूं पियूं हलनि, उन सिलसिले में तव्हां कहिड़ियूं तयारियूं कयूं सिंध लेवल ते? तव्हां ॾिसो, हिन वक़्त ते ओचितियूं अनाउंस थियूं आहिनि। ओचितियूं इन करे त जेका मुल्क जूं मथियूं सिस्टम हलियो पए, इन वक़्त ते यकदमि न करणियूं, पर यकीनन तौर ते अनाउंस थी वियूं आहिनि। 4 डिवीज़नुनि में सीनियर पार्टी हिन में हिसो वठंदी। पर इब्तिदाई तौर ते मूं कल्ह ई ॾिठा जेके असां वटि ऑफिसर मुक़ररु कया अथनि, डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर ऐं ROs, उनजो मयारु एतिरो आहे जो जीअं चवंदा आहिनि न, आहे त बुरो लफ़्ज़, पर जीअं न घर जूं लॉन्ड्रियूं, उहे उस्ताद रखिया अथनि, उहे अमलदार रखिया अथनि जेके सॼो ॾींहुं उन्हनि जे अमलनि जा पार्टी वर्कर आहिनि। हाणे उहे रिटर्निंग ऑफिसर आहिनि ऐं AROs आहिनि। सो 15 खां बि शायदि बेमानी वारी इलेक्शन करणी अथनि, पर इनशाला असीं कंहिं उन बावजूदि बि असीं मैदान न छॾींदासीं, पढ़ंदासीं। सर न, कोर्ट में कोन विया आहियूं। यकीनन तौर ते असां, मूं कल्ह ॾिठियूं आहिनि लिस्टूं, उन्हनि खे दाईंदासूं, पर असां तकबंदियुनि ते दायो हो, तकबंदियुनि दायो
आउट राइट 100% जेके असांजे ज़िले में नवाबशाह में बेनज़ीराबाद में एप्लीकेशन थियूं 100% रद्द कयूं। त उन करे इहो प्री प्लान्ड इलेक्शन्स थिए पई ऐं रिटर्निंग ऑफिसर जो मयार ॾिसजे पियो धांधली थींदी, पर असीं वरी बि पाण ऐं ॿिया वतन दोस्त सिंध दोस्त माण्हुनि सां गॾिजी इलेक्शन नंबर पूरो सुठंदासीं। अच्छा सर, जेको आहे सो वफ़ाक़ में हाणे PDM जी हुकूमत आहे, उन मां तव्हांखे कीअं थो लॻे, छा आवाम खे लाभ हासिल ॾेई सघंदा या उनजो इताद हलंदो या इहो बि ॿुट जो शिकार हूंदो, जीअं माज़ी में हिक ॿिए जे ख़िलाफ़ु ही इल्ज़ाम हणंदा रहिया आहिनि? ॾिसो, ही इतिहाद आर्ज़ी आहे, सिर्फ़ु इमरान ख़ान जी हुकूमत PTI जी हुकूमत ख़तमु करणु, पर असां सम्झूं पिया त इहो सिर्फ़ु इन्हनि जो न आहे, इस्टेब्लिशमेंट जे चवण ते इशारे ते ई कमु थियो आहे। ही जमहूरी चेंज कान्हे, पर इस्टेब्लिशमेंट जे चवण ते आहे ऐं उन में इस्टेब्लिशमेंट जी पुठिभराई हुई। तव्हां ॾिठो त कहिड़े नमूने सां फ़ौजियुनि जो ऐं कहिड़े नमूने सां कोर्टुनि जो रवैयो रहियो, उन मां हिकिड़ी खुली ज़ाहिर आहे त इस्टेब्लिशमेंट पोयनि चइनि हुकूमतुनि खे, पीपल पार्टी जी हुकूमत हुजे, नून लीग जी हुजे या PTI जी, आख़िरी साल में चेंज करे थी त जीअं हीअ असांजे कब्ज़े हेठि रहनि ऐं सभिनी खे जिते बि टकराव कनि था त हिननि खे सज़ा था ॾियनि। सर, जेको असां त अमूमन ॿुधो आहे, जेको बि वफ़ाक़ी सरकार में पोइ वज़ीर आज़म आहे या उनजी हुकूमत आहे त उहो सही आहिनि, जंहिं महिल लहण वारा ॾींहं थियंदा या लही था वञनि त पोइ हर इल्ज़ाम अमेरिका ते छो थो लॻे? छा अमेरिका हर मामले में पाकिस्तान में मुदाख़लत करे थो या इहे महज़ सिर्फ़ु अवाम खे वर्गलाइण लाइ अहिड़ा बयान ठोकिया था वञनि? ॾिसो, हर भेरे अमेरिका जो कोन हूंदो आहे, पर इस्टेब्लिशमेंट जो हथु हूंदो आहे। 2007 में कॉन्डोलीज़ा इहे जेका परवेज़ मुशर्रफ ऐं बेनज़ीर जो जेको ठाह हो, उहो बि अमेरिकन जी मार्फत थियो। जॾहिं हिकिड़े दफ़ा थिए थो त माण्हू अंदाज़ो कनि था त हिते जी इस्टेब्लिशमेंट इंटरनेशनल कहिड़ी इस्टेब्लिशमेंट सां गॾु आहे, जंहिंजे प्रेशर में क़बूल अचे थी। ऐं हिन वक़्ते त वरी ही ज़ाहिर बि थियूं आहिनि शयूं। उनजे करे अफ़सोस सां चयूं त जमहूरियत हिकिड़े बंदि कमरे में ॾेई इंडोर गेम करे छॾी आहे, हक़ीक़ी हुकूमत कान्हे। जॾहिं जॾहिं बि हू पंहिंजी मुक़ररियूं जजिस जूं मुक़ररियूं थो करे, वज़ीर आज़म जॾहिं हू सम्झे थो त मां पंहिंजा इख़्तियार इस्तेमालु करियां, आर्मी चीफ जा इस्तेमालु करियां, उन्हनि खे मुक़ररी जा जेके इख़्तियार करियां या के ऑफिसरनि जा, त टकराव थिए थो। उन करे आउं सम्झां पियो त जेके हुकूमतूं अचनि थियूं उहे पाबंद हूंदियूं आहिनि, फ्री हैंड न हूंदियूं आहिनि, उहे पाबंदियूं हूंदियूं आहिनि। जॾहिं वज़ीर आज़म पंहिंजो ही साॻा जेके जुमिला अॼु इमरान ख़ान थो ॻाल्हाए न, 2 साल पहिरीं नवाज़ शरीफ़ 4 साल पहिरीं उहे ई ॻाल्हाया। उन करे इहो टकराव फितरी आहे। ऐं सम्झां पियो त जमहूरियत खे आज़ादु छॾियो वञे त जेको आहे हर सवाल ई थींदो त सिंध हिकु आहे, सिंध जी वाधानीअ ते वार बर्दाश्त न कयो वेंदो। हालांकि वरी अमूमन तव्हांखे ई सवालु थींदो आहे, तमामु कॉम्परस धड़नि में सवालु थींदो आहे त थिए ईअं थो त पोइ कॉम्परस जेके धड़ा आहिनि अलॻि अलॻि छो आहिनि, माना हिकु प्लेटफॉर्म ते गॾु छो नथा थियनि, हिकु झंडे या हिकु हिन पार्टी जे नाले? पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि त कमज़ोरनि उनखे तई था चओ, हिकिड़े में सभु जिनाह खे मञनि था न, PTI, पीपल पार्टी, मुस्लिम लीग, पोइ सभु छो अलॻि? ईअं न हूंदो आहे। पार्टियूं पंहिंजे पंहिंजे प्रोग्रामनि, पंहिंजी लीडरशिप जे हिसाब सां हलंदी आहे, पर यकीननि असां जूं इलेक्ट्रोल हिसाब सां कमज़ोर करे असां पाण में सहकार कंदासूं। बाक़ी इहो जेको फार्मूलो आहे, पोइ मज़हबी जमायतूं 5 आहिनि, सभिनी गॾु थियणु घुरिजे, हिकिड़ी जमायत घुरिजे, जिना जूं फॉलोअर हिकु थियणु घुरिजनि, साईं जेम्स जूं फॉलोअर हिकु थियणु घुरिजनि, पोइ 3 जमायतूं हुजनि, पोइ 3 जो मुक़ाबिलो थिए, पोइ जिते पुॼूं। साईं, गुज़िरियल साल बि पाणी जी शदीद खोट हुई सिंध में, हिन साल बि वरी अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि त जेको आहे हिन साल बि पाणी जी खोट आहे। उन हवाले सां तव्हांजी का लाइल अमल को जोड़ियो आहे? सर, एतिजाज त कंदा रहंदासूं, पर इन जी बुनियादी सबबु कहिड़ो आहे? शॉर्टेज में पंजाब हिसेदारी नथो करे। पंजाब में हर वक़्त ते हींअर पोएं साल में 3 नवां कैनाल ठहिया आहिनि, जंहिं ते पीपल पार्टी, नून लीग, PTI कंहिं बि कोन गौड़ कयो आहे। इरसा खे बाईपास करे ऐं हू पंहिंजा ठाहींदा पिया वञनि। जॾहिं वधीक कैनाल ठहंदा ऐं पाणी साॻियो ई 106 MAF हूंदो त पुराणो सिस्टम मां खुटंदो, नए सिस्टम ॾे वेंदो। त ॿी ॻाल्हि, जॾहिं खोट थिए थी त असां कॾहिं बि ॾिठो आहे, जॾहिं वाधू आहे त पोइ असां ताईं मिले थो, खोट थिए थी त असां में खोट में पंजाब भाईवार थियण लाइ तयारु नथो थिए, उनजे करे नुक़सानु आहे। अमूमन जेके कारकुन आहिनि, जेके अलॻि पसंदि तहरीक मां निकिरी करे क़ौमी धारा में शामिलु थियनि था, उन समझ खे कीअं था ॾिसो? सर, उहो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जॾहिं खां हुकूमत आई आहे, ख़ुशूसन 15 साल हुननि वटि 2 रस्ता खुलियल आहिनि। या इन्हनि जमायतुनि में वञनि, नथा वञनि त क़ौमी तहरीक खे क्रश करणु ऐं फ्री हैंड ॾिनूं अथनि अंदरनि इदारनि खे त हिननि खे घेरो करियो। उहे इदारा जेके आहिनि
उहे घेरो करियो ऐं पोइ उन में असांजूं शहादतूं बि थियूं आहिनि दोस्तनि जूं ऐं साल सालनि ताईं खॼी था वञनि ऐं उन जे करे ऐं हुकूमत जी का बि दादरसी नथी करे। जेकॾहिं असां हुकूमत दादरसी करे ऐं असांजो को बि इदारो असांजे क़ौमी कारकुननि खे न खणो